नाज़रीन अवां ख़बर शेयर कंदालूं। मिठियाणी टाउन जे ॻोठ लेट नगर जे केतिरनि ई रवासियुनि मोबाइल फ़ोन जो नेटवर्क न हलण तोड़े वॾा पैकेज हासिल करे खैर पहुचंदड़ नुक़सान ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कंदे मज़कूरा ॻोठ जे रवासियुनि कासिम चांडियो, आशिक चांडियो, संजील चांडियो, आसिफ चांडियो, वकील चांडियो, शहबाज़ चांडियो ऐं ॿियनि दाही ते चयो आहे त संदन ॻोठ में कंहिं बि मोबाइल फ़ोन जो टावर लॻल नाहे, जेकॾहिं वटि मोबाइल सर्विस न पहुचण करे हू सख़्त परेशान आहिनि। हिननि चयो त मिठियाणी टाउन वारे शहर में मोबाइल जा टावर लॻल आहिनि जिन जी सर्विस असां वटि पंहिंजे ॻोठ ताईं पहुची नथी सघे, जंहिं करे असां शहरनि खां राब्ते वारे सिस्टम तौरु कटियल हुजण सां गॾु कम्युनिकेशन सिस्टम मवासूआती निज़ाम खां महरूम बणियल आहियूं। पर हिन तरफ़ इंतज़ामिया को बि ध्यानु ॾियण लाइ तयारु नाहे ऐं न ई ख़ैर पहुचंदड़ नुक़सान जो अज़ालो थो थिए। हिननि घुर कई त संदन ॻोठ में मुख़्तलिफ़ मोबाइल फ़ोन नेटवर्क जा टावर लॻाराए ॻोठाणनि खे बि इहा सहूलियत मुहैया करे परेशानी तोड़े नुक़सान खां बचायो वञे ऐं पूरे मुल्क में मोबाइल नेटवर्क जी सर्विस खे बहितर कयो वञे जीअं आवाम इन मां फ़ाइदो हासिलु करे सघे।